मन क़ुरान जी तिलावत एॾो वॾो ज़बरदस्त मश्ग़लो आहे ऐं एॾी वॾी ज़बरदस्त ख़ुदा जो ज़िक्र आहे जो यकीन कयो। हदीस पाक जे अंदरि अचे थो क़ुरान मजीद पढ़ण वारो ॼणो त रब जी ज़ात सां कलाम करे रहियो आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? जेको माण्हू क़ुरान जी तिलावत करे थो न ॼणो पंहिंजे रब सां हम कलाम आहे, अलाह सां ॻाल्हाए रहियो आहे, अलाह सां तकल्लुम करे रहियो आहे। जंहिं रब सां हिन ज़मीन ऐं आसमान खे पैदा फ़रमायो, हिन सॼे जिहान खे पैदा फ़रमायो, जेकॾहिं को इंसानु उन सां कलाम करे त केॾो वॾो ख़ुशनसीब आहे की न आहे? ऐं हिकु हदीस जे अंदरि अचे थो जेको माण्हू दुनिया जे अंदरि क़ुरान पढ़े थो न, क़ुरान पढ़ण वारे जो घरु अलाह जी ज़ाते गिरामे खे ईअं नज़र ईंदो आहे दुनिया जे अंदरि जीअं रात जे वक़्त जे अंदरि ऊंदहि हुजे, कुझु ॾीआ किन घरनि जे अंदरि ॿरनि, उहे आसमान वारे खे चिटा नज़र ईंदा आहिनि। क़ुरान पढ़ण वारनि जो घरु रब जी ज़ात खे ईअं नज़र ईंदो आहे जीअं ॾींहंनि वारो घरु ऊंदहि जे अंदरि नज़र ईंदो आहे। पर ऐं इन क़ुरान वारनि जे मुतालिक़ छा फ़रमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? रसूल फ़रमायो मां मुहम्मद जा पाड़ेसिरी क़यामत जे ॾियारे अलाह ताला ऐलान फ़रमाईंदो, मुंहिंजा पाड़ेसिरी सभु चवंदा रब तूं त पाड़े खां पाक आहीं, हर शइ खां पाक आहीं। चई मां अलाह जा पाड़ेसिरी अथव क़ुरान वारा। मां अलाह जा पाड़ेसिरी कहिड़े नाॾा ॻाल्हायो? क़ुरान वारा। क़ुरान ई उहा शइ आहे जीअं क़यामत जे ॾियारे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो जेको चाहे थो मां रब जे घणो वेझो थियां, उनखे खपे त ख़ुदा जे क़ुरान जी तिलावत करे, उनखे खपे त रब जे क़ुरान जी तिलावत कसरत सां करे। अॼु असांजे घरनि जे अंदरि इहा रौनक न यार, कसम नो अलाह जो सची ॿुधायो, अॼु असांजा महीननि जा महीना गुज़री था वञनि, असां क़ुरान मजीद जी तिलावत नथा कयूं। न त असांजूं नियाणियूं ऐं असां वटि मामूल छा आहे? असां वटि मामूल जा रिया जे लाइ, माण्हुनि खे ॾेखाव जे लाइ पैसा ॾेई बि क़ुरान पढ़ाईंदासीं, माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ। फ़िलाणो मरी वियो क़ब्रिस्तान ते, मुला खे वठी अचो 500 रुपया ॾेई करे क़ुरान मजीद पढ़ायो। फ़िलाणे जो दुकानु खुलियो आहे, हलंदो हुते अलाए कहिड़े बि क़िस्म जो बिज़नेस या कारोबार, वठी अचो मौलवी साहिबु ख़तमु करायूं। बाक़ी तुंहिंजे घर जे अंदरि क़ुरान जेको पियो आहे न, उहो सिर्फ़ु ईअं पियो आहे, कॾहिं तो हिन क़ुरान खे खोले न ॾिठो आहे त हिन क़ुरान छा चयो आहे। क़यामत जे ॾियारे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो 2 शयूं अलाह जी बारगाह जे अंदरि सिफ़ारिश कंदियूं। घणियूं शयूं बाबा? 2, हिकु रोज़ो ऐं ॿियो क़ुरान मजीद। रोज़ो बि सिफ़ारिश कंदो रब साईं, गर्मी में वॾे मामलात ऐं मसाइल जे अंदरि ख़तरनाक माहौल जे अंदरि हिन रोज़ो रखियो आहे। अलाह मां सिफ़ारिश कयां थो पंहिंजे बाने खे जन्नत अता फ़रमा। अलाह ताला उन रोज़े जी सिफ़ारिश जे करे उनखे जन्नत अता फ़रमाईंदो आहे। ॿियो क़ुरान मजीद पढ़ण वारे जी, क़ुरान मजीद जंहिं पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन क़ुरान मजीद जे पढ़ण खां बाद में उनजे मथां अमल करण वारे जंहिं ज़िंदगी गुज़ारी आहे, उनजी बि सिफ़ारिश खे क़ाबिल क़बूल फ़रमाए, उनजे लाइ जन्नत जो मामिलो फ़रमाईंदो। पर क़ुरान शरीफ़ पढ़ण वारे जी वॾी में वॾी जेका निस्बत आहे न, उहा निस्बत ई अज़ीम निस्बत आहे। हे जेको क़ुरान मजीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो आहे, सम्झो जो इहा ॻाल्हि इल्मी मसइलो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको नाज़िल थियो आहे, नबी साईं जी टोटल ज़िंदगी मुबारक आहे 63 साल। नबी साईं जी टोटल ज़िंदगी मुबारक घणी हुई? ॾाढा ॻाल्हायो, इहा असांखे ख़बर हुजणु खपे। असां मुस्लमान आहियूं। तव्हां खां को पुछा करे बाबा तव्हांजो बाबो ॾाढो पर ॾाढो उनजी उमिरि घणी हुई? वातो पटे वेही रहो, माण्हू चवंदा यार वाया त अलाए छा। असांजे हुज़ूर जी टोटल उमिरि मुबारक घणी हुई? ॾाढा ॻाल्हायो, 63 साल। नबी साईं खे जेका नुबुवत मिली आहे न, उहा 40 सालनि खां पोइ मिली आहे। कॾहिं मिली आहे बाबा? 40 सालनि खां बाद में। हाणे नबी साईं जी नुबुवत वारी जेका ज़िंदगी आहे, उहा घणी ज़िंदगी आहे? 23 साल आहे। घणी आहे बाबा? 23 साल। इन 23 सालनि जे अंदरि अल्लाह ताला क़ुरान मजीद जी आयतूं नाज़िल कंदो। घणनि सालनि जे? 23 सालनि जे अंदरि कॾहिं 5 आयतूं, कॾहिं 8 आयतूं, कॾहिं 10 आयतूं। पर हिन क़ुरान मजीद जे नुज़ूल जो जॾहिं मामिलो थींदो हो न, त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सख़्तु सियारे जे अंदरि जॾहिं वेही लहंदी, साहबा ॿुधाईंदा हुआ त हुज़ूर जो चहिरो मुबारक ॻाढ़ो थी वेंदो हो ऐं हुज़ूर जे जिस्म मां ईअं पघर वहंदो जीअं बाल्टी खणी करे पाणी जी। हा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक बिल्कुलु ॻाढ़ो। इहो वाहिद हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीनो आहे जंहिं शुरूआती क़ुरान जो वज़न बर्दाश्त कयो आहे। हिकु हिकु आयत जो वज़न ख़ुदा क़ुरान में थो फरमाए, हाज़ल क़ुरान अला जबल रअयतहु ख़ाशिया मुतसद्दिअ मिन ख़श्यतिल्लाह। हिन क़ुरान खे जेकॾहिं मां जबल ते लाहियां, रेज़ा रेज़ा थी वञे हा। हे सीनो मुबारक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुयो, जंहिंजे करे 5 आयतूं, कॾहिं 8 आयतूं, कॾहिं 23 सालनि जे अंदरि, सम्झिजो इहा ॻाल्हि,
मुकम्मल क़ुरान मजीद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक ते लथो। हे जेके 30 सिपारा तव्हां असां वटि क़ुरान मजीद जा आहिनि न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने ते लथा। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़ुरान मजीद के साहब इकराम, हे क़ुरान जेको तव्हां असांजे आयो न सीना बसीना आयो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक ते लथो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब इकराम खे यादि करायो, अबू बकर, उमर, उस्मान, अली या जेके जमी साहबा हुया उन्हनि खे यादि कयो। साहबी खां बाद में ताबईन आहिनि, वरी ताबईन खे यादि कयो। ताबईन खां बाद में तब ताबईन खां पोइ बुज़ुर्ग, गौस, कुतुब, वली, अब्दाल, मुफ़क्किर, मुबल्लिग, मुअल्लिम, मुहद्दिस, इहो यको ईअं सिलसिलो हलंदो आयो अची करे तव्हां असां ताईं पहुतो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे तव्हां हिकिड़ी निस्बत ॾिसो क़ुरान जे पढ़ण सां। क़ुरान जे पढ़ण जो असलु उस्तादु केरु आहे? ॾाढे हंधि ॻाल्हायो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असलु उस्ताद मुरबी केरु आहे बाबा? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿी सभु ॻाल्हियूं भलियूं जॾहिं तो क़ुरान पढ़ियो न, निस्बत तोॾे अची वेंदी त तूं हुज़ूर जो शागिर्द आहे। अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं ईमान जी दौलत सां इन निस्बत ते तवजो करे न, ख़ुदा इन निस्बत जे करे तो ऐं असांखे जन्नत जे अंदरि ज़रूरु बज़रूरु रवानो था कनि। तॾहिं चवंदा आहिनि ख़बरदार कॾहिं कंहिं क़ुरान वारे जी नाफ़रमानी न कजांइ। छा? ॾाढा कॾहिं कंहिं क़ुरान वारे जी नाफ़रमानी न कजांइ, कॾहिं कंहिं क़ुरान वारे जी बदुआ न खणजांइ, कॾहिं कंहिं क़ुरान वारे खे तकलीफ़ न ॾिजांइ। हिन रूए ज़मीन जे मथां हिन टाइम जेकॾहिं ख़ुदा खे महबूब आहिनि त उहो क़ुरान मजीद पढ़ण वारा, क़ुरान मजीद जे मथां अमल करण वारा, जिन क़ुरान जी हिफ़ाज़त कई, जिन क़ुरान जी चौकीदारी कई, रब खे दुनिया जे अंदरि सभ खां वधीक महफ़ूज़, सभ खां वधीक वेझड़ा आहिनि त इहे क़ुरान मजीद वारा।